नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। सिंध टेस्टिंग सर्विस STS उम्मीदवारनि जो मेडिकल टेस्ट कराइण वारो ठीको NTS खे ॾियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। अदालत पारां धुरियुनि खां जवाब तलब कयो वियो आहे। सिंध टेस्टिंग सर्विस STS मेडिकल टेस्ट जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त STS मेडिकल दाख़िला लाइ 149 रुपया फी उम्मीदवार लाइ ॿोली ॾिनी। घटि ॿोली जे बावजूद दाख़िला जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त NTS जो दाइरो नथो थिए त टेंडर मेरिट ते ॾिना वञनि। मामले ते सिंध हुकूमत जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरे वरिती। अदालत दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी अणॼातल मुद्दे लाइ मुलतवी करे छॾी आहे। आगाह कई पिया कि सिंध टेस्टिंग सर्विस STS उम्मीदवारनि जो मेडिकल टेस्ट कराइण वारो ठीको NTS खे ॾियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। अदालत पारां धुरियुनि खां जवाब तलब कयो वियो आहे। सिंध टेस्टिंग सर्विस STS मेडिकल टेस्ट जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त STS मेडिकल दाख़िला लाइ 149 रुपया फी उम्मीदवार लाइ ॿोली ॾिनी। घटि ॿोली जे बावजूद दाख़िला जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त NTS जो दाइरो नथो थिए, टेंडर मेरिट ते ॾिना वञनि। मामले ते सिंध हुकूमत जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरे वरिती। अदालत दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी अणॼातल मुद्दे लाइ मुलतवी करे छॾी। सिंध टेस्टिंग सर्विस STS मेडिकल टेस्ट जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त STS मेडिकल दाख़िला लाइ 149 रुपया फी उम्मीदवार लाइ ॿोली ॾिनी। घटि ॿोली जे बावजूद दाख़िला जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त NTS जो दाइरो नथो थिए, टेंडर मेरिट ते ॾिना वञनि। मामले ते सिंध हुकूमत जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरे वरिती। अदालत दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी अणॼातल मुद्दे लाइ मुलतवी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। सिंध टेस्टिंग सर्विस STS उम्मीदवारनि जो मेडिकल टेस्ट कराइण वारो ठीको NTS खे ॾियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। आगाह कई पिया कि सिंध टेस्टिंग सर्विस STS उम्मीदवारनि जो मेडिकल टेस्ट कराइण वारो ठीको NTS खे ॾियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। अदालत पारां धुरियुनि खां जवाब तलब कयो वियो आहे। सिंध टेस्टिंग सर्विस STS मेडिकल टेस्ट जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त STS मेडिकल दाख़िला लाइ 149 रुपया फी उम्मीदवार लाइ ॿोली ॾिनी। घटि ॿोली जे बावजूद दाख़िला जो कॉन्ट्रैक्ट NTS खे ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त NTS जो दाइरो नथो थिए, टेंडर मेरिट ते ॾिना वञनि। मामले ते सिंध हुकूमत जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरे वरिती। अदालत दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी अणॼातल मुद्दे लाइ मुलतवी करे छॾी। ख़बर वां शेयर कई पिया। सिंध टेस्टिंग सर्विस STS उम्मीदवारनि जो मेडिकल टेस्ट कराइण वारो ठीको NTS खे ॾियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे।